टंडो मोहम्मद खान में थियल हिक पुलिस कार्रवाई न रुगो मुबैना मंशियात ऐं तंबाकू शयुनि जे गैर कानूनी कारोबार खे साम्हूं आंदो, पर हिक अॻूणे अदालती ऑफिसर जी गिरफ़्तारी सबबि ही मामलो वधीक अहम बणिजी वियो आहे। पुलिस मूजिबि हैदराबाद बाईपास ते मामूल जी चकास दौरान हिक शकी गाॾी खे रोकियो वियो। तलाशी दौरान गाॾी मां मैनपुड़ी तयार करण में इस्तेमाल थींदड़ सामान, मुख़्तलिफ़ कीमियाई शयूं ऐं हिक पिस्टल बि हथ आयो। पुलिस मूजिबि गाॾी में 4 माण्हू सवार हुआ, जिन में अॻूणो सिविल जज ज़ाहिद हुसैन मुग़ेरी भी शामिल हो। गिरफ़्तार थियल ॿियनि मुबैना जवाबदारनि में साजिद लाशारी, बिलावल सुमरो ऐं मुनीर मलाह शामिल आहिनि। रिपोर्ट्स मूजिबि ज़ाहिद हुसैन मुग़ेरी अॻु में अदालती ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुको आहे ऐं खेसि बाद में सिंध हाई कोर्ट पारां मिसकंडक्ट जे इल्ज़ामनि हेठि मुलाज़मत तां बरतरफ़ कयो वियो ऐं हाणे संदसि नालो अहिड़े मामले में अचण सबबि सोशल मीडिया ऐं अवामी हलक़नि में वॾी बहस शुरू थी वई आहे। पुलिस दावा करे थी त जवाबदार हैदराबाद खां टंडो मोहम्मद खान ॾांहुं सामान मुंतक़िल करे रहिया हुआ। वाक़े खां पोइ बी सेक्शन पुलिस पारां मंशियात ऐं हथियारनि बाबति कानून तहत धार केस बि दाख़िल कया विया आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो, जिथे अदालत चइनी जवाबदारनि खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते नारा जेल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस हाणे इहा बि जांच करे रही आहे त हथ आयल सामान किथे इस्तेमालु थियण वारो हो, छा उन जे पुठियां को मुनज़्ज़िम नेटवर्क मौजूदु आहे ऐं छा वधीक माण्हू बि हिन मामले में शामिल आहिनि या न। कुझु माण्हू हिन कार्रवाई खे कानून लागू कंदड़ इदारनि जी वॾी कामयाबी करार ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त ॿिया चवनि था मुकमल जांच ऐं अदालती कार्रवाई खां अॻु कंहिं बि नतीजे ते पहुचणु मुनासिब न हूंदो। कानूनी उसूल मूजिबि कंहिं बि शख़्स खे अदालत मां ॾोह साबित थियण ताईं सिर्फ़ जवाबदार सम्झो वेंदो आहे।